अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोला में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों सोडल रेस मंसूर ते हथियार सिधा कंदो। रेस मंसूर चवंदो त तूं मुंहिंजे अॻियां हथियार सिधा न कर, तुंहिंजो भलो इन में त तूं हथियार फिटा कर। ईअं न थिए जो तुंहिंजे दुश्मन जे पारां हितां तुंहिंजो लाश वञे, तुंहिंजो सुठो इन में त तूं हितां हलियो वञ। सोडल चवंदो त तुंहिंजो सुठो इन में त तूं असांजे दुश्मन खे असांजे हवाले कर। रेस मंसूर चवंदो त तुंहिंजो दुश्मन मुंहिंजे तॾे ते आयल आहे, मां उहो कॾहिं बि तुंहिंजे हवाले न कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों मुराद जो बचणु मुश्किल आहे। अगरि हीउ मरी वेंदो त पोइ दौलाब ड्रामो एतिरो त मज़ो कंदो जो तव्हां हीअं सोचे बि नथा सघो। छो जो अगरि मुराद मरी वेंदो त पोइ सोडल जा होश ख़ता थी वेंदा। पोइ सोडल रेज़न वारनि खे मारण जी पूरी प्लानिंग ठाहींदो। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जो बचणु मुश्किल थी वेंदो, यानी महाल थी वेंदो। इहो बि मुश्किल आहे जो मुराद बची वञे। ऐं ॿिए पासे रेज़न कवड़े खे चवंदो त तव्हां डारे खे अकेलो न छॾियो आहे, तव्हां उन खे गॾु वठी अचो आहे, तव्हां यानी उनजो इंतज़ारु कयो आहे। हाणे असांखे ख़बर न आहे त ठारा कहिड़े हालत में हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों मुराद जी घरवारी ऐं मुराद जी भेण घणो परेशान हूंदा त ख़बर न आहे त मुराद जो छा थियो। अगरि अलाह न करे मुराद खे कुझु थी पियो त पोइ असां जी न सघंदासीं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।